नौ दिरों खां रादो न्यूज़ जी नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदर जी रिपोर्ट मुताबिक़ नौ दिरों पेपी लेडीज़ विंग जे मरकज़ी सदर एमपी फलाल टाटपुर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज ऐं गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में मुनक़िद कयल धारदार तक़रीबुनि में ख़ुसूसी शिरकत कई। नौ दिरों एमपी फलाल टाटपुर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज नौ दिर में ज़िले काउंसिल लड़कानी पारां कोठायल अवार्ड तक़रीब में शिरकत कई। तक़रीब में कॉलेज प्रिंसिपल सतूरा सोलंकी आयल महिमान खे आजाणो पेश करे एमपी फलाल टाटपुर खे चादर ऐं ॿियनि महिमान खे अचरक कोठाया, जिते एमपी फलाल टाटपुर कॉलेज में इंटरनि जे इम्तिहाननि में सुठी परसेंटेज सां इम्तिहान पास कंदड़ 8 शागिर्दनि खे ज़िले काउंसिल लाड़कानी जे चेयरमैन एजाज लगारी पारां जारी कयल स्कूडी अवार्ड विरहाया। जिते 3 शागिर्दनि शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज नौ दिरो ऐं 5 गवर्नमेंट आर्ट्स ऐं कॉमर्स कॉलेज लाड़कानी जे शागिर्दनि खे इनाम तौरु ॾिनियूं वयूं। इनाम हासिल कंदड़ शागिर्दनि सरहान मीराणी साइमा जखरो निसा इकरा जवेरिया ऐं काइनात लीला ऐं सफ़िया शामिल आहिनि। नौ दिरो मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ आहे त हिन तक़रीब खां अॻु पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़तारे हितां जी चिंची रक्षा विरहाया हुआ ऐं हाणे तक जे एमपी फलाल टाटपुर जे हितां हथां कॉलेज जी शागिर्दनि में स्कूटीज़ विरहाई वयूं आहिनि, जेको मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे। एजाज़ अहमद चेयरमैन ज़िला काउंसिल इन मौक़े ते एमएनए ख़ुर्शीद जुणेजो एमपी जमील सुमरो ज़िला काउंसिल चेयरमैन एजाज अहमद लगारी वाइस चेयरमैन असदुल्ला भुट्टो म्यूनिसिपल चेयरमैन अब्दुल खालिक भुट्टो वाइस चेयरमैन मोहम्मद अनवर बुर्डो सरफराज मीरानी कमिश्नर गुलाम अब्बास सांघी डीसी शर्जील नूचन्ना एजाज जमाली रिजवान गुल मोहम्मद अतीक सुमरे ॿिया मौजूद हुआ। अॼु ख़ुशी थी रही आहे तव्हां तालीम जे मैदान में महिनत कयो था ऐं अव्हांजी टीचर्स जी महिनत आहे। अव्हां पंहिंजे वालिदेन जी टीचर्स ऐं पार्टी जी इज़त कयो ऐं अव्हां जो मुस्तक़बिल बिलावल भुट्टो ज़रदारी आहे। तव्हां असांजे मुल्क जो मुस्तक़बिल आहियो ऐं मां बि वालिदेन मां आहियां ऐं ख़ुशी थी रही आहे अव्हांजी महिनत खे ॾिसी फलाल टाटपुर। अव्हां ही स्कूटीज़ हलाइण वक़्तु हेलमेट लाज़मी इस्तेमालु कंदा ऐं मां बि तव्हां लाइ फ़िक्रमंद आहियां फलाल टाटपुर।